नाज़रीन सॼे सिंध जी काज़ी अहमद जे रहवासियुनि 2019 खे बदतरीन साल करार ॾींदे उम्मीद ज़ाहिर कई आहे त साल 2020 में तरक़ी ऐं ख़ुशहाली ईंदी। उन ई हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। नाज़रीन जीअं त हींअर असां काज़ी वञी आवाम खां पुछंदासीं त 2019 जेको उहो उन्हनि लाइ कीअं गुज़रियो ऐं जेको 2020 में हू कहिड़ियूं तवक़ो रखंदा बस। 2019 तमामु सुठो गुज़रियो, अॻिते भला कंदो त असांजो माना दुआऊं आहिनि त 2020 तमामु सुठे नमूने सां गुज़रंदो। महांगाई घणी हुई, असांजी इहा अपील आहे त महांगाई ख़तमु कई वञे, छो जो ग़रीब आवाम जे माना 2019 में तमामु जीअण जंजाल थी वियो। 2019 जेको असांजो एतिरो ख़ासि न गुज़रियो, छो जो महांगाई जाम हुई ऐं जेके सभिनी शयुनि जा रेट चढ़ी विया ऐं जेको 2020 साल आहे असां लाइ पंहिंजी धरती लाइ ऐं सभु जेके मारवाड़ उन लाइ सुठी तवक़ा था कयूं त अलाह कंदो त हीउ साल जेको आहे सुठो गुज़रंदो। 2019 साल ॾाढो ॾुखियो गुज़रियो, वरी मथां 20 अची वियो त तमामु महांगाई चोट चढ़ी वई। ग़रीब माण्हू वञनि केॾा, मिसकीन माण्हू, ॾाढी महांगाई थी वई आहे। टमाटो 200 रुपया किलो थी वियो आहे, गिहु महांगो थी वियो, हर शइ महांगी थी वई। हुकूमत जेके क़दम खयां आहिनि या महांग कयो आहे त कारोबारी तबिको छा था सम्झो त वितर कम खे खणंदो। हुकूमत जेकर पब्लिक जो को ख़्यालु नथी करे त पब्लिक खे बि खपे त वोट न ॾियनि अहिड़नि माण्हुनि खे जेके मिसाल कमु नथा कनि आवाम लाइ, पब्लिक लाइ मिसाल को बि नथा कनि। 2019 में असांखे बेअंदाज़ ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रियो आहे। महांगाई आहे, हर शइ तेल जी, हर शइ माण्हू ग़रीब माण्हू वञे त काॾे वञे, कमाए ग़रीब माण्हू जी पूरी न आहे। असां उमेद था कयूं त 2020 आयो आहे त हुकूमत खे अपील था कयूं को सुठो गुज़रे, कंहिं ग़रीब आवाम लाइ सुख थिए। साईं 2019 असांजो सुठो गुज़रियो, पर जेकॾहिं इहे महांगायूं, इहो जेको असां ते ज़वाल हुयो, इहे जेका हुकूमत आई असांजे चारी तरफ़ असांखे महांगाऊं, किराया, भाड़ा, बसर चढ़ी विया, ग़रीब माण्हू कुझु करे ई नथो सघे। 2019 ईअं गुज़रियो त 20 बि ईअं ई गुज़रंदो, पर अलाह साईं खां इहा तवक़ात आहे जेकॾहिं इनकलाब अचणु खपे। पर जीअं 2020 शुरू थी वियो, तव्हां ॾिठो पेट्रोल महांगा थी विया, गैस चढ़ी वियो, ग़रीब माण्हू कुझु करे ई नथो सघे। ग़रीब माण्हू छा करे वीचारो। 2019 बि असांजे लाइ हिकु बहितरीनु साल गुज़रियो आहे। असां पंहिंजी हिन 2019 जे हवाले सां तबियत में बि मुतमिन आहियूं ऐं उमेदु रखूं था त अलाह तबारक व तआला असांखे हिन 2020 जे में भला मामूलात ऐं सुठनि कमनि करण जी ऐं मुल्क पाकिस्तान जी समातल जे लाइ बि दुआ गुआयूं ऐं उमेदु इहा ई आहे त अलाह तबारक व तआला असां सभिनी खे बि ऐं ख़ासि करे मुल्क पाकिस्तान जी हुकुमराननि खे पंहिंजे मुल्क जी बहितरी करण जे लाइ कावशूं करणु खपनि। जीअं त तव्हां काज़ी वञी आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो जेको 2019 जे बारे में हुननि ॿुधायो त 2019 जेको हुन लाइ तमामु घणो उहो अज़ाब में गुज़रियो, महांगाई शदीद हुई ऐं जेको 2020 में हू हुननि जी उमेदूं इहा आहिनि त इंशाअल्लाह अलाह कंदो त 2020 जेको आहे उहो तमामु बहितर रहंदो ऐं ख़ुशियुनि जो तवक़नि जो पूरो रहंदो। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टांवरी, धरती TV न्यूज़, काज़ी अहमद।